सूरह शम्स अल्लाह बाज़ारे महिरबान जे नाले सां शुरू। सिज ऐं उन जे सोझरे जो कसम आहे ऐं चंड जो कसम आहे जॾहिं उन जे पोइतां अचे, ऐं ॾींहं जो कसम आहे जॾहिं उन जे पोइतां अचे, ऐं राति जो कसम आहे जॾहिं सिज खे ढके, ऐं आसमान जो ऐं उन जो कसम आहे जंहिं उन खे बणायो, ऐं ज़मीन जो ऐं उन जो कसम आहे जंहिं उन खे पखेड़ियो, ऐं माण्हूअ जे जीअ जो ऐं उन जो कसम आहे जंहिं उन खे जोड़े बराबरि कयो। पोइ संदसि बदकारी ऐं संदसि परहेज़गारीअ जी सुञाण अंदर में विधाईंसि। जंहिं उन नफ़्स खे बदकारीअ खां पासो कयो सो बेशक छुटो, ऐं जंहिं उन खे गुनाहनि में पूरे छॾियो सो बेशक टोटे वारो थियो। क़ौम समूद पंहिंजी सरकशीअ सबबा पैगंबर खे कूड़ो भायो। जॾहिं मजाइन बिल्कुलु निभागो थियो, पोइ अल्लाह जे पैगंबर खेनि चयो त अल्लाह जी ॾाचीअ ऐं उन जे पाणी पीअण खे आॾो न थियो। पोइ पैगंबर खे कूड़ो भायूं, पोइ ॾाचीअ जूं खुचूं कपियाऊं। पोइ संदन गुनाहनि सबबा संदन पालनहार मथनि अज़ाब पलटियो। पोइ उन सज़ा खे सभिनी ते हिकु जहिड़ो करे छॾियाईं, ऐं अल्लाह उन सज़ा जे पछाड़ीअ खां नथो ॾुजे।